Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी कमदारा तो सच ॻाल्हायो आहे, तूं वञी सघी थो, पर हा मता विसारे वियो त करम खान जे मिल्कियत जो को वारस कोन्हे को। करम खान जे मिल्कियत जो हिसो असां ताईं पहुचणु घुरिजे। इहो हाणे मुंहिंजे वसम न आहे साईं। जिन माण्हुनि वटि पंहिंजा सचा खाता आहिनि उहे पंहिंजे ॿनियुनि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। वधीक तव्हां वञी वरियल शाह सां ॻाल्हायो। सरदार साईं जो भाउ वरियल शाह वटि वञी छा कंदो? सोबारा, तुंहिंजी ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत कान्हे। वरियल शाह हुजे या बचल खान, वक़्तु आयो त मां उन्हनि सां पाण ई ॻाल्हाईंदुमि। सरदार साहिबु, हिकु टके जी उमेद न रखिजो हिननि माण्हुनि मां। साईं, ई त माण्हू मारण लाइ तयारु थी था वञनि। सरदार साईं, पोइ मूंखे भला इजाज़त। माना कल्ह जेके माण्हू कंध झुकायूं बीठा, अॼु हुननि जे हथनि में कुहाड़ियूं आहिनि। का ॻाल्हि न आहे, तव्हां वञो। कमदार, तोखे बि इजाज़त आहे, वञ। सरदार साईं, सॼो कमु हिन ई ख़राबु कयो आहे। सोबारा, तो पंहिंजे राज जो पटको लाथो आहे। मूं छा ग़लति कयो आहे सरदार साईं? असांजो नालो बदनाम कयो आहे तो करम खान खे मारे राज जी ताक़त ख़तमु कई आहे। सरदार साईं, सोबारे खान जे चवण ते मां ऐं मुंहिंजे साथीनि करम खान खे मारियो आहे। लखणा, इहा ॻाल्हि सही आहे? सरदार साईं, इहो ई सच आहे। ॿुधाए सोबारा, तोखे कहिड़ी सज़ा मिलणु खपे? सरदार साईं, ही राज वारा मूं ते नाराज़ आहिनि। इन ई करे जो बच्चल खान सां ठा छो कई, इन ई करे ही सभु मूं ते कूड़ पिया ॻाल्हाइनि। कूड़ ॻाल्हाइण ते मां लानत कंदो सरदार साईं। सोबारे त करम खान जी लाश दरिया में उछलण लाइ चयो, पर असां हुनखे दफ़न करे आया आहियूं। सरदार साईं, तव्हां भली हलो, करम खान जी क़बर हली ॾेखारियां। चओ सोबारा, हाणे छा थो चवणु चाहीं? माफ़ कयो सरदार साईं, मूंखां ग़लती थी आहे, मञा थो। माफ़ कोन कंदो मैं सोबारा, सदा सुभाणे ॿुधाईंदो मैं। कमला, ओ कमला भागवंत, अड़े चाहीं किथे आहीं? पक हीअ भगवान जे चरणनि में वेही प्रार्थना कंदी हूंदी, ॾिसी अचांसि। अड़े चाहीं केॾां वई आहीं? मां वटां तो सॼे घर में कमला कमला कंदो, तूं लभें कोन थी। ख़ैर त हुयो? धणी पाड़े में वई हुयसि भाउ ऐं भाॼीअ खां फ़ोन ते पुछण त कॾहिं था अचनि। हा, इहो त सुठो कई। छा ॿुधायूं, कॾहिं था अचनि? कोन था अचनि। भाॼीअ जा सावड़ा आहिनि न, उहे नाराज़ था थियनि त ॾुखिया ऐं सुखिया असां पंहिंजे अबाणे कखनि में रहंदासीं, पंहिंजे वथाणनि खे कोन छॾींदासीं। कमला, सच ॿुधाए, इहा ॻाल्हि तो भली था कनि। अड़े साईं, मारवीअ जे मुल्क जा माण्हू पंहिंजे चवणनि, कखावनि, घणनि, माल मता, धणनि सां केॾो प्यार था कनि। कमला, काड़े ॾुकाड़ में बि पंहिंजा कख छॾे केॾां कोन था वञनि। धणी, अॼु त बठनि जो भाग वड़ियो आहे। सॼे थड़ मां कंपनियूं आहिनि न, कोयलो थियूं ॻोल्हनि। बिजली अची वई आहे, स्कूल था ठहनि। हाणे त शंगाड़नि खे सुख मिली वेंदा। भगवान भलो करई, दुआ कर त छल ईअं थिए। पर मूंखे लॻे कोन थो कमला त थड़ जे मारूड़नि जे लाइ को सुख जी साइट बि ईंदी, उन्हनि जो को भलो थींदो। कीअं पहुचंदो थड़ में मिठो पाणी? कीअं ठहंदी दर्सगाह जंहिंमें न्याणियूं ऐं पुटड़ा पढ़नि? केरु हणंदो थड़ में कारखाना जिते थड़ जा माण्हू मजूरी कनि, रोजी कनि? धणी, बहरहाल पोइ बि रोड ऐं रस्ता त ठहंदा न, माण्हुनि खे सुख ऐं शांती नसीब थींदी। पर तो वारे भाउ त मूंखे बचल खाने जे अॻियां कूड़ो करे विधो। भगवान भलो कंदो हुनजो बि। बाक़ी उहे लीमो ऐं ख़बर रोज़ मुंहिंजे दुकान ते बीठा आहिनि त फ़ैसिलो वठी ॾे फोग फ़कीर खां। गिचीअ पइजी आहिनि कमला, कयां त कयां छा? इहे त कल्ह मूंसां बि मिलिया हा। इन्हनि जो मथो ख़राबु आहे। इहे त सभिनी सां रुॻो जहिड़ो कंदा वतंदा आहिनि। अड़े साईं, सुञ जा थी ठिकड़ थी ठिकड़नि जे मोह न पहुची करे नज़र अचनी नी, पाछो ई मटे वञ।
ठिकड़ कंहिं जाइ जा चिचड़ जीअं चिंबड़िया बीठा आहिनि मां बि शाम वञी ऐं बचल खाने जे मथे में थो हणां न निभागा ओॾे वञी मड़नि हा हा साईं पोइ ईअं ई करिणो पवंदो कमला कमला इज़त जी ज़बान हिननि ठिकरनि खे सम्झ में ई कोन थी अचे इलाज कया त माना पर डाटू ऐं पीराणो हाणे पाण हिन खे सिधो कंदा अहिड़ो सिधो कंदा आहिनि जीअं लठ काॾे वेंदा उन्हनि खां भागवंत सॼे ज़माने जी ॻाल्हियुनि खे हाणे के ॿ चार फुल्का बि खणी आ लस्सी बि खणी आ यार मन थो चवे हाजुर धणी खणी थी अचां लस्सीअ जो लोटो बि ऐं 2-3 फुल्का बि सियारे जो सिज आहे वञे थो भॼंदो दुकान बि त ॾिसणो आहे संभाल पाण खे तालीमा अदा ख़बर किथां संभालिया पेट में उसने ईअं वट था पवनि अदा ख़बर कोन बचंदो सही अदालीमा तूं त बची वेंदे मुंहिंजो बचण मुहाल आहे अदालीमा मुंहिंजे मोए खां पोइ मुंहिंजी ज़ाल मितेरी जी परत अथई अल्लाह अदा तूं फिक्र न कर तव्हां मूंखे छॾियो भले ॿई मरो वेठो आहे रोलू पाणे मूंखे पालींदो आई अल्लाड़ी अदा ख़बर तुंहिंजी ज़ाल रोलूअ सां गॾिजी पाण खे ज़हर ॾिनो अथई मूंखे बि ज़हर ॾिनो अथसि अदा दालीमा तोखे ज़हर ॾेई सघनि था पर मूंखे ज़हर न ॾींदी मूंखे लॻे थो जेको मामिलो अञा ॿियो आहे असुल अहिड़ी थी कावड़ निकिरी न वञे अदा न कर कावड़ मुंहिंजा भाउ बस तोखे त सच में ज़हर ॾेई छॾियां चेल चिबा तूं मुंहिंजे मुड़ुस खे भड़काई थो हा जेॾी महिल फिफड़ जा 3 थाल भरे खाधव उन महिल ख़बर कोन पयो हाणे आई अब्बा पेट में सूर आहे अदा वो मरा थो अदा ख़बर समझा पंहिंजी ज़ाल खे अरे मूं बीमार माण्हूअ खे बेस्तो थी करे छा कया दालीमा अहिड़ी थी कावड़ अचे कंहिंते कावड़ थी अचे मूं ते न मूंखे पंहिंजे पाण ते थी कावड़ अचे त मूं तो सां शादी छो कई इहा गैरत कोन थी अचेव त ॿिन्ही भाइरनि कुराड़ी मेह जो फिफड़ खाई चट कयो हाणे वरी पेट में सूर आहे भाॼाई पोइ तूं बि फिफड़ खाए हा असांखे नज़र त न आणी आहे न छा थो तव परां पचां हेलियूं लड़ूं था कयो ॿार ख़ल्क गॾु थी विया वेट वरी मतेरी जे मथो दाबा था कयो और रोलू मरी वियासीं पेट जे सूर असुल सफ़ा साणो करे छॾियो आहे ख़बर घबरा न बा ओजड़ी अचे थी पई खाईंदव न बाक़ायद ठीक थी वेंदव रोलू या ओजड़ी वञी ॻोठ जे कुतनि खे खारां त जीअं असांजी सवली थिए हा माण्हू मरी विया हाणे कुतनि जूं दुआऊं तव्हांखे चाक कंदियूं वञी हकीम वटि मरो त तव्हांखे का दवा ॾे तव्हांजी ओजरियूं अछियूं थियनि मतेरी वाके बा हिननि जे पेट में फिफड़ फुंडियो आहे हकीम जी दवा सां गॾु हिननि खे आज़मे जी सुई बि लॻंदो रोलू हिननि खे कढ ये जो उल्टियूं शुरू कयनि हिननि खे पुॼाए हकीम वटि अदा ख़बर हिननि खे सलाह ॾे त हकीम खे हिते वठी अचनि न त हलण जहिड़ा आहियूं न फिरण जहिड़ा आहियूं न घुमण जहिड़ा आहियूं हकीम खे हिते वठी अचनि आई वारो कर रोलू वारो कर हकीम खे वठी हकीम हिते अचण जो 1000 वठंदो 1000 ॾियो त मां वञा रोलू सिर जो ख़ैर हुजे 1000 ॾियूंसि था वञ वठी चएसि त 1000 फीस ॾींदासीं पंहिंजे लाइ कीअं त हज़ारनि जा नोट कढो ऐं मुंहिंजे लाइ 500 बि कोन अथव मां चवां थी तव्हां चाक थियो त पोइ ॾिसो त मां तव्हांजी कीअं थी खल लाहियां वञ रोलू तूं वञी हकीम खे काहे अच ठीकु आहे मतेरी तूं चईं थो त मां वञा थो रड़ घटि कयो पढ़ा पचा छा थियो हिनखे हाणे बस कयो कोन था मरो अरे अल्लाह अरे बाजी ओड़े ता ख़बर भले ओ कचहरियूं लॻियूं पयूं आहिनि अलाए कहिड़ियूं सलाहूं थियूं थियनि वाह मुंहिंजी अम्मा वाह ओ मुंहिंजे मरहूम भाउ जी लाॾनि कोॾनि सां पलियल न्याणी निमाणी आहे अॼु त फुफी जी सार बि कान लधी अथई को इहो बि कोन पुछियो अथई त को फुफी मथे में सूर पियो अथई या न टिप पहिरीं अची थी आहे मई चांहि जे ढुक जी सलाह बि कान्हे अम्मा
तोखे तो पवे थो रोज रोज मथे में सूर। तू उन हकीम न वञी का सुती का टिक्की फकी वठी अच। बाकी चाहे तो मथे सूर जो इलाज कोन्हे न। भले ज़ाल सां ॻाल्हायो अथमि त कस लॻी अथस। ॻाल्हायां ज़ाल सां पई जवाब वरी मुड़ुस थो ॾे। वाह 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 वाह, हिते बि ॾुखी लॻई। मतां ज़ाल जे भर मां उथियो आहियां ओ ये चंबड़ियो पियो हुजीसि। पुफी खंड पती पई अथई, चांहि ठाहींदी आहे, पाण पींदी आहे, असांखे बि पीआरींदी आहे, त संदन में सूर कोन पवंदई। हा मां, ईअं घुमंदे फिरंदी कम कंदी त मथे में सूर बि कोन पवंदई, न वरी जोड़नि में सूर पवंदई। इन उम्र में तुंहिंजे लाइ कम करण इलाही ज़रूरी आहे। हा अब्बा बराबर सच थो चवीं। ससूं कम कनि ओ हेॾा होॾा थियनि, बाक़ी जेके मुड़ुस आहिनि से ज़ालुनि जी कछुनि में पिया हुजनि, कोसड़ा पिया थियनि। मूंखे इहो त ॿुधाए, हिन फंडर खे कहिड़ा ॿार आहिनि जेके रोइनि सविया उहा उहा लॻी पई अथनि। ही वेचारी वांदी कान्हे, सॼो ॾींहुं वेठी आहे। पुफी छोकिरी जे लाइ इहे ई त ॿ टे ॾींहं सावरनि जे घर में ऐश करण जा हूंदा आहिनि। बाक़ी जॾहिं ॿार थिया तॾहिं त कम ई कम हूंदो घर में। ओ हाणे सम्झायई न मूंखे, तूं माना हिते ऐश करण आई आहीं। सब्र कर मुंहिंजी अम्मा, तोखे हिते ठाहे जोड़ियाऊं ऐश कराईंदसि। ऐश इशरत कंदी आहे तूं हिते। अहिड़ी त तोसां तादी कंदसि, अहिड़ी तोसां तादी कंदसि जेको सॼो ॾींहुं बूथ थोरो थी धोई न, इहो धोइण विसरी वेंदई। जेॾी महिल घर में पैर पा जहिड़ो शुरू, दिलि त चए थी त हिन घर खे तीली ॾेई असल साड़े छॾी। तीली लॻे मुआ तोखे, मां झांदड़ी जा सुकल पंजर। रब तोखे त सुकाए छॾियो आहे। इहा जेका नियतड़ी अथई न, इहा ओ डंग थी हणई डंग। हालत त ॾिस मोए जी, हालत त ॾिस। हड़ ॿाटियूं निकिरी आयूं अथसि, ॼण कबर मां निकिरी आयो आहे। पोइ बि ॻाल्हाइण खां मुड़ी नथो बुछड़ो। मां त असुल खां ई वठी तली हर पुटां। मंगणहारनि में को मूं जहिड़ो मंगणहार आहे त ॿुधा त बिहारे बंदूक त हणांसि। अहिड़ी बुलण तोहमत जी मां फाथो हां। हाणे पंहिंजे मुड़ुस खे मां झांदड़ीअ जो पुराणो पंजर थी चई। बस अबा बस, मतां अमा खे दोहल सम्झी लठुनि सां वाजो करी। राणा ॾिस माणे जी मस्ती, ॾिस माणे जा बुल। मां त चवां थो त वञ म्यूनिसिपालिटीअ हेतिरो को ज़रो खणी आ ऐं खाईंदी न, खाइण साण वञी फाको कंदी। कंहिं न कंहिं बहाने सां पंहिंजे मुड़ुस जे मथे में मिटीअ जो बुक। पूरे अधु कलाक खां वठी दरवाज़े ॿाहिरां हिन जो वेठो तो रेडियो ॿुधां। पुट सां जहिड़ो, नुंहुं सां जहिड़ो, मुड़ुस सां जहिड़ो। बाबा इन झेड़े त घर जे मटन जो पाणी सुकाए छॾियो आहे। कोन्हे सुको मटन जो पाणी आ। दिला भरिया पिया आहिनि दिला। खपई छा आणे ॾेई पाणी? पुफी पाणी जो गिलास भरे ॾींदी आहे, अधु मट हारींदी आहे, बाक़ी चांहि नथी ठाहे सघी। अम्मा मिड़ई कंहिं न कंहिं बहाने सां झेड़ो करणो आहे हिन रन खे। वो जेके इंटरनेशनल बेस था न, लिमो खबड़ फैसलो फैसलो फैसलो, उन्हनि भागन मुझो मथो फेराए छॾियो। फैसलो फैसलो फैसलो। छाजो फैसलो बाबा? मिड़ई हिननि वांदनि जो थियो आहे मथो ख़राब। हाणे ख़बर अथई छा था चवनि? फोग असांखे इहो फैसलो ॾे त पंहिंजे पुट जे खून जो इल्ज़ाम असां ते छो हई। फैसलो थो थिए? ये लिमे खबड़ वारा एॾा मुड़ुस चङा थी विया आहिनि छा? उथी छोरा उथी, खण लठ। अॼु इहो फैसलो आउं थी करे ॾेखारियां। उथी तूं मूंसां गॾिजी त हल। अरे बस हाणे बस, मथो न हण। हाणे लठियूं ऐं कुहाड़ियूं खणाए वञी मुड़ुसनि जा मथा फाड़ाईंदी, सो बि पंहिंजे पुट खां। बेसुरे पड़िया ते। बाबा भला मां तो मर्द आहियां न, ॾेई जान सटको। अबा तूं त मुंहिंजो धीअरुनि जहिड़ो पुट, मां जे मुहांडे मादियो कुकुड़। बाबा तो मां त न को सजण खे आसरो, न दुश्मन खे भ। तूं पंहिंजी ज़ाल जे भर में सफ़ा भलो थो लॻी, मूंखे ॾाढो थो वणी बाबा। तूं वेठो हिते खट ते कुकड़ो को वेठो कर, इहो ई लखा पुट। बाबा जेकॾहिं एॾी कावड़ अथई न त ॿ चंपा हणी कढ, बाक़ी ज़ाल जे साम्हूं बेइज़तो न कंदो कर। छाजो बेइज़तो त कनई पुपर? सच त चए थो। तूं पुपी मुहांडे नहीं, सॼो ॾींहुं खट ते वेई, खट जो वाणी छिनी छॾियो अथई। उथ मुंहिंजे भर मां, पुपी जो पासो वठ, मां पुपर जे लाइ खट खाली थी कयां। बाबा वेठा हुजो। अलाह साईं जा
लख शुक्र आहिनि पर इहा ज़ाल आहे न जहिड़ी आहे तहिड़ी आहे मुंहिंजी ज़ाल आहे भले मूंखे खंघे न खंघे बूथ ते दागी मले पर सॾबी त मुंहिंजी ज़ाल न तूं वेह 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 मां तोखे तिरनि जो तेल हणी तिरी थी हणाई वॾी तकरीर कई अथई मूंखां वधीक तकरीर त तूं करे वियो आहीं ॾाढो मथे में सूर पियो हूंदई तोखे तिरनि जी तिली हणां थी तूं सब्र कर तो वटि जहिड़ो तिरनि जे तेल वारो घाणो आहे ॻाल्हि ठहे न ठहे मिड़ई तोखे करणी आहे तूं आसूदे मल जे दुकान तां ॼांभे जो तेल वठी इन तारूं खे हणा त सिधो तारूं थियई ऐं जुन जो बि ख़ात्मो थियई वती थी वारनि में रिढनि जो ढण चारींदी हाणे बसि कर होरॾां वञा थी पाणे वीचारी मुंहिंजी न्याणी वार में वर ॾींदी हा बाक़ी हिननि रोहन मां त को फ़ाइदो कोन थियो ऐं मरी वेंदुसि न वरी बि धीउ अथमि अछो उजरो करे मोकिलींदी बाक़ी इन्हनि में को फ़ाइदो कोन्हे तिखी थी कंहिं बि ट्रेशण ते न बीहजांइ हल 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 धीउ जे घर थी वञा उते बि टांडी लॻी पई अथई हा उते वेंदुसि चांहि डुक मिलंदी खाधो पीतो मिलंदो हिते हिन में त का उमेद ई कान्हे अड़े धीउ जे दर ते तीलीअ जे बोड़ जेतिरी बि चांहि कान मिलंदई आयो तुंहिंजा फाल ॾिसी तोखे कोन थी ॾे मूंखे खाराए प्यारे थी आहे तोखे त कुदरत कुझु नसीब ई कोन कयो आहे हल हाणे इशारा बिशारा न कंदो कर सम्झा पंहिंजे पीउ खे पुछड़ो न कयां बस कर अमा तूं गुड़ में को काढ़ो तयारु कर त पियो मथे जो को सूर लहे इन रन मूंखे मथे में सूर विझी छॾियो भला हीअं कर अॼु खीर वारी चांहि खणी कोन था पियो हूअं बि मुल्क में अची वई आहे महांगाई खीर थी वियो 113 रुपया वञूं काॾे बाबा हाणे महांगाई जूं मुछूं नथा पटियूं चांहि पींदासीं साब फज़ीलत वारी उहा बि मां ठाहींदुसि ठाहियो हाणे ठाहियो खंड ॿधी पई आहे मां खणी थी अचां तूं वञी बाए ॿार राणा बाबा मुंहिंजी त दिलि थी चए त हिन घर जी भातियुनि खे का शुगर वठे त हिन खंड मां जान छुटे अयो उस्ताद ॻाल्हि ॿुध उठ खनि किताबनि जो पढ़ियो अथई 1.5 लख खनि नुस्ख़ा पेट में पियल अथई पर तरक़ी त कोन कई अथई अरे शागिर्द नाम मुराद बाबा हकीम आहियां जद्दी पुश्ती हकीम आहियां को सियासतदान आहियां जो तरक़ी कयां तकड़ी छा सम्झई अयो उस्ताद मां त तोखे इहो नथो चवां त पाण वटि पेजार हुजे पर घटि में घटि हिकिड़ी मोटरसाइकिल त हुजे न जंहिं ते 2 ॼणा चढ़ी हली मिंट में मरीज़नि जो इलाज करे अचूं तूं मुछ खे वट ऐं दवाउनि खे कुट पंध घुमण में तंदुरुस्ती आहे निभागा इहे जेके पेजारो में घुमनि था उन्हनि खे ॾिठो अथई उन्हनि जा त हाज़मा ई ख़राब आहिनि हली आज़माए ॾिस आहे को 60 सालनि जो पोड़ो मूं वांगुर भले अमीर हुजे मूंसां गॾु अढाई को त पंध करे ॾिसे अड़े 100 गामनि खां पोइ फिफड़नि में असुल फतको हूंदुसि फतको एम्बुलेंस में पाण खणाए अस्पताल में 8 ॾींहंनि ताईं इलाज न कराए न त पोइ मूंखे हकीम लाहूती लतीफ़ी न चइजां कसम कुश्तनि जो अयो उस्ताद तूं भली वत गोॾा घसाईंदो पर मूंखे त हिकिड़ी फिथल सिथल का साइकिल वठी ॾे न जंहिं ते मां शहर जो चक्कर हणी ऐं मोटी ईंदुसि खबरदार जो तूं अकेलो शहर वियो आहीं अड़े निभागा तोखे हू मड़ी जी मूर्ति समझी ताड़ियूं वॼाए अगवा करे वेंदई अयो उस्ताद एॾी अंधेर नगरी बि कोन्हे भला मूं मुछ न रखे इहे मड़ीअ जूं मूर्तियूं अगवा छो कंदियूं मां ॼणो उन्हनि ॼणो आहे मुंहिंजा त 2 पुट हिकु न्याणी बि आहे हूंदई ज़रूरु हूंदई पर तुंहिंजो हलणु घुमणु खाइणु पीअणु उथणु वेहणु ॻाल्हाइणु खिलणु उन्हनि जहिड़ो आहे उन्हनि जहिड़ो कसम कुश्तनि जो ऐं जेकॾहिं तूं अगवा थी वें त मूंखे धाड़लनि खे इहो विॾंदो ॿकर ॾेई तोखे आज़ादु कराइणो पवंदो न त तुंहिंजो इहो अहल औलाद ॿई पिया मूंखे पाराता ॾींदा कसम कुश्तनि जो अयो उस्ताद मूं तो पढ़ कई अञा त मूं बिड़ा दे ॿकर जेतिरो तोखे कमाए ई नाहे ॾिनो अड़े बाबा पाण डॉक्टरनि वांगुरु 5 करोड़ ख़र्च करे इल्मु नाहे पिरायो जो कमाई जे पोयां लॻी पऊं बाबा हिकमत असांजे अबनि ॾाॾनि जी मीरास आहे खानदानी मीरास आहे असांजी
असांजा वॾा बि हिकमत करे माण्हुनि जी ख़िदमत कंदा रहिया ऐं दुआऊं कमाईंदा रहिया कसम कुश्तनि जो। असांखे बि मौला गंज ॾिनो आहे बाबा, मानी जेतिरा पैसा ॾिए थो, बाक़ी बीमार वीचारनि जा खीसा छो कतरियूं? ऐं तूं छा थो सम्झी त इहे ग़रीब मिसकीन मारूड़ा पंहिंजी नियाणियुनि जो ॾाज विकिणी असां खां 8 रुपयनि जो इलाज 8 लखनि में कराईनि? मूं वटि देसी दवाऊं आहिनि, सफ़ा सस्तियूं, ऐं नांगनि जे ज़हर मां दवाऊं ठाहिण वारनि हकीमनि मां न आहियां। ऐं हा, मुंहिंजी दवा जेकॾहिं फ़ाइदो न ॾींदी त नुक़सान बि न ॾींदी। छा चवंदा आहिनि, इहो अबे खे चवां, इहो पंहिंजो छाइस नालो निभागा ॿुधा न? अयो उस्ताद इलाज हाकिम साहब वारो कर बिजो चलो बिची में मुर्स मरी गया बा। मुर्स मरी गया? हां बा। ए बा मुर्स मरी गया त पोइ आऊं छा कयां? वञी के मौलवी साहब खे ॿुधाए कफन तफन जो बंदोबस्त कयो न। आऊं जेरनि जो इलाज कंदो आहियां, कसम कुश्तनि जो। ऐं उठ पकी समझाए त सही, केर मरी वियो ॻाल्हि त कर। अरे लुधड़ा मूंखे ईअं थो चई, मां जी ॻाल्हि ॿुध। अबाव हकीम साहब जे हुकुम ते लीमू ख़बर कोरारी में जो सॼो फिफड़ खाई आ, हाणे त हालतियूं तपा ख़राब। अरे डिघा, मूं तोखे चयो न त गॾे गाॾे ते ॿिन्ही खे खणी अचिजां। हकीम साहब गॾा सभु वया ॻाल्हि ते, चिंची वारे खे 400 चया त मूं पोइ बि न आयो। हुन चयो मूंखे हिन चिंची ते इहे लाश न खणा पवनि, मरी वेंदा चिंची में, तूं हल। अबा डिघा यार ॻाल्हि ॿुध, इहो घर वञण वारो असांजो उसूल ई न आहे। असांजे अबनि ॾाॾनि बि कॾहिं ईअं न आहे कयो जो घर वञी इलाज कनि, कसम कुश्तनि जो। आऊं को बसुनि में दवा खपाइण वारो हकीम आहियां छा? या मूंखे उहो हकीम सम्झो थी जेके अख़बारुनि में इश्तिहार ॾियण सां गॾु सॼे शहर जी भितियुनि ते असुल पंहिंजा इहे इश्तिहार छपराए छॾींदा आहिनि। इहे शहर खे गंदो करण सां गॾोगॾु असां जहिड़नि निज हकीमनि खे बि लॼी कंदा आहिनि, कसम कुश्तनि जो। ॾिस हकीम साहब ईअं न कर, तूं हकीम इब्न हकीम ई, असांजो टोटल यकीन आहे तूं हल हू बचंदा। जेकॾहिं मां न मितेरी चवे पई मां हकीम जे मथां केस कंदसि त मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे ॾेर खे हकीम किनो फिफड़ खाराए मारायो आहे। इहो अबे खे चवां, इहो छा चवंदा आहिनि इहो? अरे छोरा ॾस त सही। उस्ताद दाबो। हा दाबो। हा ॻाल्हि त ॿुध डिघा, तूं असां ख़ानदानी हकीमनि खे दाबो थो ॾी? मितेरी केस कंदी मितेरी? जेकॾहिं मितेरी हिकिड़ो केस कंदी न त आऊं 6 केस कंदोसांसि, हा कसम कुश्तनि जो। ऐं हा इहो बि चवंदुसि तॾहिं बकार माई हिन रोलू सां शादी करण जे लाइ पंहिंजे मुड़ुस ऐं ॾेर खे मानी खाराए उनमें ज़हर मिलाए मारियो आहे। ऐं तूं बि ख़ुशि न थी, मितेरी सां गॾु तूं बि थाणे में हूंदे। खुदा खे मन हकीम साहब जी मूंखे बदनाम त न कर। इहा ॻाल्हि बचल खान ॿुधंदो छा चवंदो? कसम सां मितेरी मुंहिंजी अबा मितेरी तुंहिंजी मासात आहे या माइटियाणी, इहा ख़बर त जाइ वारदात ते हलण खां पोइ पवंदा। बाक़ी लीमे ख़बर लाइ जेका दवा ठाहे रखी अथमि न, उहा खण थो चलो तुई हकीम साहब, दवा जो मूंखे कहिड़ो ख़बर? तोखे न डिघा, तोखे न। आऊं पंहिंजे शागिर्द नामराद खे थो चवां, शागिर्द नामराद हल बा खण दवा। ऐं जी उस्ताद आड़ी कापे हल त हली नहीं मितेरी जो मांडो त ॾिसो जेका हकीम लाहौती खे दाबा थी ॾियारे। हल। ऐं बचल खान जे राज में प्यार जो परणो कयो अथसि, उहो बि हिकु पोढ़े सां। हकीम साहब हिम्मत करे चढ़ा बि तो हाणे रुगो हो मरंदा उते। तूं हल, तूं डुकंदो हल अॻ में हल, हल वरी बि ॾिसजां ऐं तोखां अॻे पहुचंदुसि, कसम कुश्तनि जो। मां हाला पोइ तूं ईंदे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।